अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे, स्पेशली पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी ऐलानियल 5 अगस्त वारी जेका तहरीक आहे, असीं ॾिसूं था त वक़्त खां अॻु ई उहा तहरीक पंहिंजी जेका अहमियत आहे उहा विञाईंदी पई वञे। छाकाणि त पहिरियां इहो ऐलान कयो वियो हो त हीअ जेका तहरीक हूंदी उहा 5 अगस्त ते पंहिंजे उरूज ते पहुचंदी। उरूज ते पहुचण मां मुराद इहा आहे त जुलाई जे आख़िर ताईं ॼण त का वॾे पैमाने ते तहरीक शुरू थी चुकी हूंदी ऐं जॾहिं 5 अगस्त ईंदो त उहा तहरीक पंहिंजे उरूज ताईं हूंदी। पर अहिड़ियूं के बि असांखे सरगर्मियूं नज़र न पियूं अचनि। ऐं गुज़िरड़ी ॾींहुं पाण ॻाल्हायोसीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको पावर हब आहे हींअर ख़ैबर पख्तूनख्वा जिते उन्हनि जी सूबाई हुकूमत आहे, उते बि का अञा ताईं वॾी एक्टिविटी के कानर गॾिजाणियूं के जलसा जुलूस असांखे नज़र न पिया अचनि। उनखां पोइ वरी हिकिड़ो इन तहरीक खे हाइप ॾियण जी इन अंदाज़ सां कोशिशि कई वई हुई त बानी PTI जा जेके पुट आहिनि क़ासिम ऐं सुलेमान, उहे पाकिस्तान ईंदा ऐं उहे में बि हिन तहरीक खे लीड बि करे सघनि था। अलीमा ख़ान साहिबा अहिड़े क़िस्म जो ऐलान कयो हो। ऐं पर वरी कल्ह इहा ख़बर आई त उहे पाकिस्तान न पिया अचनि। वरी राति देरि सां उनजी तरदीद थी त न, इहा ख़बर ग़लति आहे। अॼु अलीमा ख़ान साहिबा इहो चयो त न, उहे पाकिस्तान ईंदा त हिते छा कंदा, उहे रुॻो पंहिंजे वालिद साहिब सां मुलाक़ात करे वापसि हलिया वेंदा या हिन ओवरऑल तहरीक जो हिसो हूंदा या छा। अञा ताईं वाज़े तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन हवाले सां कुझु न पई ॿुधाए। सो अॼु जे प्रोग्राम में पाण हिकिड़ो त उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, हीअ जेका तहरीक पंहिंजी अहमियत विञाईंदी पई वञे उन ते, ऐं गॾोगॾु बानी PTI जा जेके ॿई पुट आहिनि क़ासिम ऐं सुलेमान, उन्हनि जेको अमेरिका जो दौरो कयो, उन दौरे जो कहिड़ो नतीजो जेको आहे सो निकितो, उहो दौरो केतिरो कामयाबु रहियो या नाकाम रहियो, उनखे पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। छाकाणि त हींअर ताईं जूं जेके ख़बरूं आहिनि त हू अमेरिका जो दौरो पंहिंजो मुकमल करे वापसि बरतानिया पहुची चुका आहिनि ऐं उते इन दौरे दौरान उन्हनि जी ट्रंप इंतिज़ामिया जे कंहिं बि वॾे अमलदार सां का मुलाक़ात जेका आहे सो रिपोर्ट न थी आहे। ऐं नई वरी करे वॾे मीडिया हाउस तरफ़ां हुननि जो इंटरव्यू कयो वियो आहे। हा, हिकिड़ो इंटरव्यू ज़रूरु थियो आहे जेको उतां जो यूट्यूब चैनल आहे रियल अमरीका वॉइस जे नाले सां, ऐं उते जेको क़ासिम ख़ान साहिब जा पुट आहिनि उनजो इंटरव्यू जेको थियो आहे उन में बि खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे हाणे मंज़र आम ते जेके अचनि पियूं, जंहिंमें सिधी रीतूं चवनि पिया त उन्हनि खे अमरीका मंझां ई मदद जी उमेदु आहे ऐं अमरीका खे पाकिस्तान जी जेका इस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि खां निजात ॾियारण लाइ उन्हनि जी सपोर्ट करणु खपे। सो हाणे सिधी रीति ही अमरीका खां मदद पिया घुरनि ख़ान साहिब जा पुट। उहो ख़ान साहिब जंहिं चयो हो त असांखे अमरीका जी ग़ुलामी क़बूल न आहे, एब्सोल्युटली नॉट, ऐं उन सां गॾोगॾु अदम एतमाद वारी जेका तहरीक आई हुई उनखे बि ख़ान साहिब चयो त हीअ असल में अमरीका जी साज़िश आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु। सो हाणे वरी उन जा जेके पुट आहिनि उहे उन अमरीका खां मदद तलब पिया कनि, जंहिं ते उन्हनि इल्ज़ाम बि मढ़िया हुआ ऐं चयो हो त उन्हनि जी ग़ुलामी क़बूल न आहे। सो इहा जेका तहरीक इंसाफ़ जी ॿिटी पॉलिसी आहे जंहिंखे असीं चवंदा आहियूं कोल ऐं फेल में जेको तज़ाद आहे, इनखे बि पाण अॼु जे प्रोग्राम में सम्झणु चाहींदासीं। गॾोगॾु ख़ैबर पख्तूनख्वा जा जेके मामला आहिनि उहे बि पॉलिटिकल मामला हुजनि या अमन अमान जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उहा ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे। जीअं गुज़िरड़ी मूंखे ॿुधायोसीं त IG जेके आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा जा IG पुलिस, उहे पाण एतिराफ़ था कनि त राति जो देरि सां जेके मुख़्तलिफ़ अहम रोड आहिनि उते दहशतगर्द अची नाका हणी वेहनि था। सो हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे ऐं उते बाजोड़ में वॾे पैमाने ते दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु सिक्योरिटी फोर्सिस हिकिड़ो वॾो ऑपरेशन बि जेको आहे शुरू कयो आहे ऐं उतां जा जेके वज़ीर आला आहिनि अली अमीन गंडापुर साहिब, उहे वरी उन ऑपरेशन जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। सो इहे मामला कीअं अॻिते वधंदा उन्हनि समूरनि मामलनि खे पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। हींअर इस्लामाबाद वञा सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार आहिनि वक़ार सती साहब, उहे असां टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। वक़ार सती साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। किस तरह देखते हैं पाकिस्तान तहरीक इंसाफ के हवाले से? वैसे तो जितने मिसाल दिए जाएं कम पड़ जाएंगे, लेकिन ये जो ताज़ा मिसाल है कि नारा पहले लगा कि अमरीकी ग़ुलामी से निजात दिलाएंगे हम, एब्सोल्युटली नॉट, उसके बाद फिर कहा गया कि ये जो सारी साजिश थी अदम एतमाद वाली वो अमेरिका ने रची थी, वहाँ से हुई, और अब हम देख रहे हैं कि उसी अमेरिका से मदद मांगी जा रही है। खान साहब के जो बेटे हैं अमेरिका के दौरे पर गए थे, वापस भी आ गए हैं, लेकिन जो इंटरव्यू वगैरह उन्होंने दिया है जिसमें कहा जा रहा है कि उन्होंने ये कहा कि इस्टेब्लिशमेंट के हवाले से जो है अमेरिका हमारी सपोर्ट करे, तो जिस पर इल्ज़ाम थे जिनसे ग़ुलामी से निजात वो चाहते थे, अब वो उन्हीं से चाह रहे हैं कि हमारी मदद करें। इस तरह का माजी में देखते हैं, मेमो गेट वाला स्कैंडल बना था, अमेरिका से सपोर्ट का इल्ज़ाम लगा था जरदारी साहब पर, तो PTI वाले आपको नहीं लगता वो सारी बातें जो है अब खुद कर रहे हैं?
بہت شکریہ آپ کا. دیکھیے ٹھیک کہا آپ نے, اور ہم کافی عرصے سے اس ایشو کے اوپر بات کر رہے ہیں کہ پاکستان تحریک انصاف جو ہے وہ اس کے قائدین کے قول اور فعل میں بڑا واضح تضاد ہے, اور وہ ان کی تمام تر جو باتیں ہیں وہ کہتے کچھ ہیں اور کرتے کچھ ہے. جی اب جس طریقے سے خان صاحب نے عوام کو ایک جھوٹا بیانیہ دیا تھا امریکہ سے آزادی کا, اور ان کے بیٹے اگر آپ دیکھیں تو وہ جو ان کا انٹرویو سامنے آیا ہے وہ تو کہہ رہے ہیں کہ ہمیں صرف اور صرف امریکہ سے ہی امید ہے, یعنی کہ وہاں سے وہ صرف عمران خان کی رہائی اور ان کو دوبارہ اقتدار جو ہے وہ دینے کی وہ بھیک مانگ رہے ہیں. لیکن شاید انہیں اس چیز کا علم نہیں ہے کہ پاکستان کے اب جو زمینی حقائق ہیں کہ اب یہاں پر بہت ساری چیزیں وہ تبدیل ہو چکی ہیں. اب یہاں پر بہت سارے جو ہے حدود و قیود ہیں اور بہت سارے معاملات ہیں. اب اس طریقے سے کسی کو نہ مسلط کیا جا سکتا ہے اور نہ باہر سے اس طریقے کی کوئی وہ ڈکٹیشن لی جا سکتی ہے. اب دیکھیں نا, اس وقت اگر لمحہ موجود میں اگر آپ دیکھیں تو ایک طرف انڈیا ہے جو پاکستان کے خلاف لابنگ کر رہا ہے, اور بالخصوص امریکہ میں ہی جو ہے وہ پاکستان کے خلاف زیادہ کام کیا جا رہا ہے, اور دوسری طرف جو ہے تحریک انصاف اگر کر رہی ہے. تو آپ مجھے بتائیں کہ آپ کیسے ڈفرینشیٹ کریں گے امریکن انڈین پالیسی کو اور پی ٹی آئی کی پالیسی کو؟ تو میں سمجھتا ہوں کہ اس وقت پاکستان کی حکومت اور ریاست جو ہے وہ بیک وقت دو محاذ کے اوپر لڑ رہی ہے. ایک بیرونی محاذ کے اوپر انڈیا کا جو ایجنڈا ہے, اور اندرونی جو ہے نا وہ ملک کے اندر جو ہے وہ پی ٹی آئی کا جو ایجنڈا ہے, اور ان دونوں مخالفین کا ایجنڈا بظاہر ہمیں سیم ہی لگتا ہے. دونوں کا مقصد ہے کہ پاکستان میں عدم استحکام ہو, دونوں کا مقصد یہ ہے کہ یہاں پر عدم استحکام کے ساتھ ساتھ جو ہے سیاسی افراتفری ہو, مارا ماری ہو, اور اس طریقے کا تو اب وہ ملک متحمل میرا خیال ہے نہیں ہو سکتا ہے. اور اب بہت ساری چیزیں اور بھی ہیں. پی ٹی آئی کو جس طریقے سے عدالتوں سے فیصلے آ رہے ہیں, اور جس طریقے سے ان کے جو لوگ ہیں, جو ذمہ داران ہیں, جو نامزد پہلے ملزمان تھے اب مجرمان ہو گئے ہیں, وہ جس طریقے سے نائل ہو رہے ہیں, تو یہ ان کی ایک ناقص جو سیاسی حکمت عملی ہے اس کا نتیجہ ہے کہ پی ٹی آئی نے کچھ بھی نہیں سیکھا ہے ان 2-3 سالوں میں, نہ اپنی پالیسیوں سے, نہ اپنے قائدین کی غلطیوں سے, اور دن بدن جو ہے آپ وہ دیکھیں کہ وہ تو بریکٹ ہوتے جا رہے ہیں. بالکل. اچھا, ان نااہلیوں پر اور سزاؤں پر ضرور آئیں گے, لیکن اس دورے کو اگر ہم تھوڑا اس پر مزید بات کریں تو اوورآل کس طرح سر آپ نے دیکھا؟ کیونکہ ہم دیکھتے ہیں جو انٹرویو بھی ہوا ہے وہ کوئی اتنا بڑا ٹی وی چینل نہیں ہے, یوٹیوب چینل ہے, جیسے ہم کہہ سکتے ہیں کہ ریئل امریکہ وائس کے نام سے. نہ انہوں نے وائس آف امریکہ پہ کوئی انٹرویو ہوا, نہ فاکس نیوز پہ ہوا, نہ جو دیکھا جائے CNN پہ ہوا. تو اوورآل ان کے دورے کو اور ٹرمپ انتظامیہ کے کسی بڑے عملدار سے ان کی ملاقات بھی نہیں ہو پائی, خان صاحب کے بیٹوں کی. تو اوورآل کس طرح دیکھا آپ نے ان کو؟ کیونکہ پی ٹی آئی والوں نے بڑی ہائپ کریٹ کی تھی کہ کوئی اس طرح کا دورہ ہوگا پاکستان کی اسٹیبلشمنٹ پر یا حکومت پر امریکہ کی طرف سے دباؤ آئے گا, لیکن اس طرح تو کچھ نظر نہیں آیا اور وہ واپس لندن آ گئے. دیکھیے دورے کا جو مقصد تھا وہ انہوں نے خود اپنے انٹرویو میں بتا دیا جی, اور اس کے پیچھے اس میں کوئی دو رائے نہیں ہے کہ اچھے خاصے ڈالرز لگے ہوئے ہیں, لاکھوں ڈالرز لگے ہوئے ہیں, لابیسٹ جو ہیں وہ لگے ہوئے ہیں, لیکن امریکن اسٹیبلشمنٹ نے اور امریکن جو عوام نمائندگان ہیں انہوں نے ان کی تھیوری کو بائی نہیں کیا یا ان کے موقف کی تائید نہیں کی. اور اگر تائید وہ کرتے تو حالات شاید کچھ اور ہوتے, کچھ اور موقف سامنے آتا, کسی اور طریقے سے پورٹرے کیا جاتا. اب جب وہ اپنا وہ واپس گئے ہیں اور جو انہوں نے اپنا انٹرویو دیا ہے, ادارہ چھوٹا بڑا نہیں ہوتا, ادارہ یہ ہوتا ہے کہ آپ کا موقف کہاں پہ آ جائے. ظاہر ہے بے شک وہ یوٹیوب چینل ہی ہے, لیکن ان کی بات تو سامنے آ گئی نا, ان کا موقف تو سامنے آ گیا, ان کا ایجنڈا تو سامنے آ گیا. تو وہ میرا خیال ہے کہ انہیں جو مقاصد ان کے تھے, جس طریقے سے وہ جو کچھ کرنا چاہ رہے تھے وہ اس میں کامیاب نہیں ہوئے, اور اسی وجہ سے جو ہے وہ جو ہے مایوسی کا شکار ہو کر دونوں بھائی وہ واپس چلے گئے ہیں. جن لوگوں نے انہیں بھیجا تھا وہ بھی برملا اب جو ہے وہ ایک افسوس کا اظہار کر رہے ہیں اور اپنی ناکامی کا بھی اعلان کر رہے ہیں. اور یہ ان کو لے کر پاکستان کے اندر جس طریقے کی ہوا بنانے کی کوشش کی جائے گی, اب اگر آپ دیکھیں کہ 2-3 دنوں سے وہ لوگ بھی جو ہے وہ خاموش ہیں اور وہ بھی اپنا جو ہے اور دوسرا موقف جو ہے وہ رکھنا شروع ہو گئے ہیں. تو میں ذاتی طور پر یہ سمجھتا ہوں کہ ایک اور جو یہ ایجنڈا تھا پی ٹی آئی کا اور ایک اور جو حکمت عملی تھی وہ بھی بری طرح جو ہے وہ ناکام ہوئی. اچھا سر, ایک تو ان کا دورہ تھا امریکہ کا, دوسرا جو پاکستان کے دورے کے حوالے سے بھی ایک ہائپ بنانے کی کوشش کی گئی. علیمہ خان صاحبہ نے جیسے شروع میں کہا کہ شاید وہ تحریک کو آ کر لیڈ کریں گے, پھر کچھ لوگوں نے کہا کہ نہیں وہ صرف والد صاحب سے ملاقات کے لیے آئیں گے,
اور کل پھر یہ خبر چلی کہ وہ پاکستان آ ہی نہیں رہے، لیکن آج پھر دوبارہ یہ کہا جا رہا ہے کہ نہیں، وہ کل والی خبر جھوٹی تھی، وہ ضرور آئیں گے اس تحریک کے دوران. تو وہ پاکستان آئیں گے آپ کے خیال میں؟ آئیں گے تو کیا صرف ملاقات کی حد تک محدود رہیں گے یا تحریک وغیرہ کا کہیں حصہ نظر آ رہے ہیں آپ کو؟ دیکھیے اس کے بارے میں کچھ کہنا تو قبل از وقت ہے کہ وہ آئیں گے نہیں آئیں گے تو وہ کیا کریں گے. لیکن اگر صرف آپ اتنی سی ہی بات سمجھ لیں کہ وہ عمران خان کے بیٹے ہیں جی، وہ برٹش نیشنل ہیں، یہ کیسے ممکن ہے کہ جو باہر کا کوئی بندہ آئے اور پاکستان میں آ کے افراتفری وہ پھیلائے اور ریاست پاکستان اور حکومت پاکستان ان کو آزادانہ یہ سرگرمیاں کرنے کی اجازت دے دیں. والد سے ملنا ان کا آئینی قانونی اخلاقی حق ہے، اس کو تو کوئی بندہ ڈینائی نہیں کر سکتا، نہ ہی کوئی قانون جو ہے انہیں روک سکتا ہے. لیکن انہیں اس طریقے سے ریلیوں کو لیڈ کرنا اور افراتفری پھیلانا، میرا نہیں خیال کہ یہ کوئی اس طریقے کی اجازت حکومت دے سکتی ہے یا کوئی حکومت سوچ رہی ہے کہ ہم نے کوئی ایسی اجازت وہ دینی ہے. اب وہ آتے ہیں یا نہیں آتے ہیں یہ ایک بہت بڑا وہ کوشچن مارک ہے. اب ہم کس کی بات پہ یقین کریں؟ علیمہ خان کی بات پہ یقین کریں یا عمران خان کی بات پہ یقین کریں؟ صحیح. اچھا ستی صاحب، جیسے نااہلیوں کا آپ نے ذکر کیا تو ہم دیکھتے ہیں کہ عبداللطیف چترالی صاحب ہو گئے یا ایمن چٹھا، 2 MNA، ایک سینیٹر اعجاز چودھری اور پنجاب میں جو اپوزیشن کے رہنما تھے، اب تک تو یہ نااہل ہوئے. لیکن گوہر خان صاحب خود آ کے کیپٹل ٹاک میں بتا رہے تھے کہ 75 تعداد ہے ان کا خیبر پختونخوا سے منتخب نمائندے، یا پنجاب سے وہ بتا رہے تھے کہ 25 سے زیادہ MPs ہیں، پھر 11 MNA ہیں، 3 سینیٹر ہیں، تو 75 تعداد خود وہ بتا رہے ہیں کہ وہ نااہل ہو سکتے ہیں. تو کیا آپ کو بھی لگتا ہے کہ اتنی بڑی تعداد میں تحریک انصاف کے بندے 9 مئی کے کیس میں نااہل ہو سکتے ہیں، یا کیا صورتحال پھر آپ کو نظر آ رہی ہے؟ دیکھیے 9 مئی جو ہے وہ ایک طرح کی ہماری لائف لائن ہے، اس کے اوپر کسی قسم کی کوئی معافی نہیں ہے. خواہ کوئی جرنل ہو، کوئی جج ہو، یا کوئی سیاستدان ہو، یا کوئی جرنلسٹ ہو، یہ ممکن ہی نہیں ہے. فوج نے اپنے اندر صفائی کی نا. آپ نے دیکھا کہ 9 مئی کے بعد ایک پریس کانفرنس ہوئی تھی DG ISPR کی جانب سے، جو انہوں نے کہا تھا کہ ہم نے 136 لوگوں کو سزائیں دی ہیں. اس کے بعد آپ نے دیکھا عدلیہ میں کیا ہوا، سیاستدانوں میں کیا ہوا. اب یہ جو لوگ وہ نامزد ملزمان ہیں وہ پارلیمنٹیرین ہیں یا نہیں ہیں، اگر ان کا جرم ثابت ہوتا ہے تو دنیا کی کوئی قانون ان کو وہ معافی نہیں دے سکتا، سزائیں تو ان کو ملیں گی. اب وہ نااہل ہوتے ہیں نہیں ہوتے ہیں یہ آنے والا وقت بتائے گا. لیکن اس کیس کو بھی ہم دیکھتے ہیں نا کہ سیاسی بنایا جا رہا ہے، حالانکہ ایک کرمنل ایکٹیویٹی تھی، اس کو اب جیسے کہا جائے، جیسے عمر ایوب صاحب نے چیف جسٹس کو خط لکھا، کہا کہ رات کو 2 بجے تک ہیئرنگز ہو رہی ہیں ٹرائل کورٹ میں اور یہ انصاف کا قتل ہو رہا ہے. تو PTI تو اس کو بھی کہہ رہی ہے کہ یہ سارا کچھ ہو رہا ہے، اس کو وہ تو پولیٹیکل بنانے کی کوشش کر رہے ہیں نا سر. وہ جو کچھ مرضی بنانے کی کوشش کر رہے ہیں. آپ دیکھیں عمر ایوب صاحب جس سیٹ سے الیکشن جیت کے آئے ہیں وہ خود سٹے لے کر آئے ہیں. وہ الیکشن ہارے ہوئے تھے، دھاندلی سے وہ جیتے ہیں اور وہ یہاں اسلام آباد ہائی کورٹ میں ان کی ابھی بھی ہیئرنگ ہو رہی ہے. تو وہ تو انہوں نے تو یہ کام کہنا ہے. لیکن جن لوگوں نے 9 مئی کی منظم سازش کی ہے اور وہ اس میں نامزد ہیں اور اس میں جو پروسیکیوشن میں ثابت ہو جاتا ہے اور عدالتیں انہیں سزائیں دیتی ہیں، وہ دن کو دیں یا وہ رات کو دیں، وہ اس سے فرق نہیں پڑتا. لیکن انصاف ہوتا ہوا نظر آنا چاہیے، جو ذمہ داران ہیں ان کو کیفر کردار تک پہنچنا چاہیے، لیکن اس آڑ میں کسی بے گناہ کو سزا نہیں ہونی چاہیے. یہ بالکل سیدھا اور سادہ سا حکومت پاکستان یا ریاست پاکستان کا موقف ہے اس وقت. صحیح. اچھا ستی صاحب، اگر خیبر پختونخوا کے حوالے سے دیکھا جائے، ایک تو جو بیرسٹر گوہر صاحب نے خود کہا کہ گنڈا پور صاحب بھی نااہل ہو سکتے ہیں، تو پھر تو صورتحال ہی چینج ہو جائے گی. تو پولیٹیکل صورتحال وہاں پر کیسے دیکھ رہے ہیں؟ اور اب امن امان کے حوالے سے بڑی صورتحال خراب نظر آ رہی ہے، اور یہ بھی باتیں چل رہی ہیں کہ باجوڑ میں کوئی بڑا آپریشن بھی شروع ہو چکا ہے جس کی CM جو ہیں گنڈا پور صاحب مخالفت کر رہے ہیں. اگر وہ اتنا بڑا آپریشن دہشت گردوں کے خلاف ہوتا ہے، صوبائی حکومت سپورٹ نہیں کرتی، تو پھر کیا حالات آپ کو نظر آ رہے ہیں سر؟ دیکھیے کہ PK کی جو وہاں پہ امن و امان کی صورتحال ہے یا داخلی صورتحال جس کو ہم کہتے ہیں، وہ بڑی ناگفتہ بے ہے، بڑی تکلیف دہ ہے، بڑے کوسچن مارکس ہیں اس کے اوپر. اور بہت سارے ادارے یہ رپورٹ کر چکے ہیں کہ گزشتہ 10-15 سالوں میں دہشت گردی سے نمٹنے کے لیے جتنی فنڈنگ وفاق نے کی تھی NFC ایوارڈ کے تحت یا دوسری مختلف وہ شعبوں میں، وہ پیسہ وہاں پر نہیں لگا. اور وہ وہاں پر جو قانون نافذ کرنے والے ادارے ہیں یا بالخصوص جو PK کی وہ پولیس ہے، وہ بڑی مفلوق الحال ہے. وہ نہتے لوگ ہیں، اور دوسری طرف جو شرپسند ہیں، جو دہشت گرد ہیں، وہ بڑے جو جدید اسلحے سے لیس ہیں اور وہ تو اپنی کاروائیاں کر رہے ہیں. ریاست اور حکومت کو بہرحال اس کے اوپر وہ کاروائی کرنی ہے. آپریشن اب ہوتا ہے یا بعد میں ہوتا ہے یہ تو دیکھا جائے گا، لیکن یہ ہے
कि गंडापुर साहब का जो एटीट्यूड है वो किसी को भी काबिल कबूल नहीं है, और उसके ऊपर भी बहुत सारे वो क्वेश्चन मार्क हैं। वो जाते हैं और कैसे जाते हैं ये आने वाला वक्त बताए। ठीक है, बहुत शुक्रिया वकार सती साहब, आपने हमारे लिए वक्त निकाला। नाज़रीन, वकार सती साहब सीनियर सहाफ़ी तज्ज़िया निगार ऐं उन्हनि जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। ॻाल्हि उहा ई आहे, तहरीक इंसाफ़ जे हवाले सां जेकॾहिं पाण ॾिसूं था त हिकिड़े पासे नारा हिकिड़ा लॻनि था त अमेरिका जी ग़ुलामी असांखे न खपे, ऐं हीअ जेका समूरी साज़िश थी ख़ान साहब खे इक़्तिदार मां हटाइण जी, उहा समूरी साज़िश कई अमेरिका हुई। पोइ उन साइफ़र जो हवालो, ख़त जो हवालो ऐं ॿिया ट, ऐं हाणे असीं ॾिसूं था पहिरें ॾींहं तो लॉबिंग फॉर्म उते जेके आहिनि सो उहे हायर कया विया। हाणे उनजा पुट जेके आहिनि उहे अमेरिका जे दौरे ते विया, ऐं उते जेको इंटरव्यू उनजो साम्हूं आयो आहे जंहिंमें सिधी रीतियूं चवनि था त अमेरिका मां ई उन्हनि खे उमेदु आहे, अमेरिका खे पाकिस्तान जी जेका इस्टेब्लिशमेंट आहे उन मामले में उन्हनि जी तहरीक इंसाफ़ जी मदद करणु खपे। सो हाणे उन्हनि खां मदद बि तलब कनि था। इहा सूरत हाल अव्हां जे साम्हूं। ऐं ॿिए पासे पाण ॻाल्हि ॿोल कईसीं नाअहलिन जे हवाले सां, गॾोगॾु ख़ैबर पख्तूनख्वा जी सूरत हाल जे हवाले सां। उन्हनि मिड़नी मामलनि ते पाण अञा वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक वठूं था, वापसि ईंदासीं ऐं उन ते पाण अञा वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भली कार, ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उनमें बि ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां लाॻापियल जेके मसइला आहिनि। हिकिड़े पासे त ट्रायल जेके कोर्टूं आहिनि उतां खां सज़ाऊं अचनि पियूं तहरीक इंसाफ़ जे माण्हुनि खे 9 मई वारे केस में, ऐं गॾोगॾु उन जी तहरीक बि एलनियल आहे 5 अगस्त ते। सो उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर इस्लामाबाद वञा सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार आहिनि अब्दुल रज़ाक खत्री साहब, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। खान असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं जेका सियासी सूरत हाल आहे पाकिस्तान जी। खत्री साहब, तमामु घणी महिरबानी सर, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सो पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते त अचूं था, उनखां पहिरियां असां चाहींदासीं त ख़ान साहब जा जेके ॿई पुट आहिनि क़ासिम ऐं सुलेमान, उन्हनि जेको अमेरिका जो दौरो कयो ऐं हाणे वापसि लंडन पहुता आहिनि। कल्ह उन्हनि जेको इंटरव्यू आहे उहो बि उन्हनि जो वायरल थियो आहे। सो ओवरऑल अव्हां कीअं था ॾिसो इन्हनि जे ॿिन्ही जे दौरे जो, अमेरिका वारो जेको दौरो हो उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? छाकाणि त तहरीक इंसाफ़ खे इहो क्रेडिट त ज़रूरु वञे थो त हू हाइप क्रिएट करण जा वॾा माहिर आहिनि, त उन्हनि हिकिड़ी हाइप क्रिएट कई हुई त शायदि हू ट्रंप इंतिज़ामिया जे अहम माण्हुनि सां उते मुलाक़ातूं कंदा, पोइ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ते, हुकूमत ते दबाव विझाईंदा, का लॉबिंग कंदा ख़ान साहब जी आज़ादी जे सिलसिले में। पर अहिड़ी का ख़ासि मुलाक़ात नज़र कोन आई। इहो हिकिड़ो इंटरव्यू आहे जेको वायरल थियो आहे, जंहिंमें बि हू चवनि था जेका पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि खां निजात ॾियारण जे लाइ ॼण त अमेरिका जी मदद जी ज़रूरत आहे। सो ओवरऑल अव्हां संदन इन दौरे खे कीअं ॾिठो सर? महिरबानी नसीर साहब, असल में इहा तवक़ो त अॻु में कई पे वई त हू पाकिस्तान ईंदा कोन। जी तव्हां चयो त हाइप क्रिएट करण जा माहिर आहिनि, पर असल में सियासत जे अंदरि सिर्फ़ु हाइप क्रिएट करे ऐं तव्हां नतीजा हासिल नथा करे सघो। जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि या मारूज़ी हालतूं आहिनि उनखे बि साम्हूं रखिणो पवे थो, उनखां पोइ का सूरत हाल पंहिंजे हक़ में करण जो को रस्तो निकिरी सघे थो। PTI वारनि जेका हाइप क्रिएट कई उन नतीजे में असां ॾिठोसीं त ईअं पियो चयो वियो त को जहाज़ भरे उतां ईंदा पाकिस्तान, ऐं पोइ अडियाला जेल जा दरवाज़ा खुलंदा, इमरान ख़ान जेल मां ॿाहिरि निकिरंदो, लखे माण्हू हूंदा, ऐं ईअं हू जेको आहे सो सॼे जलसे जी अॻुवाणी कंदो बनी ॻाल्हि पिए अचे थो। जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त उन में ख़ुशि फ़हमियूं तमामु घणियूं हुयूं, पर हक़ीक़त पसंदी इन करे कोन हुई त जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उनजो जाइज़ो वठण जी के कोशिश ई न कई। ऐं असल में हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका सॼी सियासी सूरत हाल आहे उनखे तव्हां जेकॾहिं सदर ट्रंप वारो जेको 2 कलाकनि वारी लंच मीटिंग आहे फील्ड मार्शल ऐं उनजी टीम सां, उनखे तव्हां साम्हूं रखंदव त सॼियूं शयूं तव्हांजे साम्हूं क्लियर थींदियूं। हिन वक़्तु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त वज़ीर आज़म इंडिया जो जेको वज़ीर आज़म नरेंद्र मोदी आहे उहो हिन सॼे रीजन में मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि दुनिया में वाहिद हिकिड़े एॾे वॾे मुल्क जो लीडर हुयो जंहिं हिकिड़े वज़ीर आज़म जी हैसियत में अमरीकी सदर ट्रंप जे लाइ चूंड मुहिम हलाइण जे लाइ ही उते पहुतो अमरीका, ऐं जंहिंमें हुन इहो नारो ॾिनो हो त अब की बार ट्रंप सरकार।
सही ऐं ही पहिरियों दफ़ो हो त को वज़ीर आज़म वञे ऐं इलेक्शन जो हिसो थिए ऐं उनखे इहा उमेद हुई त ट्रम्प जेकॾहिं सदर चूंडिजी अचे थो त सूरत हाल चेंज थी वेंदी। पर ट्रम्प जे सदर चूंडजण खां पोइ ट्रम्प जेका हुन सां मोदी सां हालत कई आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त जी पाण वटि सिंधी में चवंदा आहिनि ॿुरड़े ॿारनि सां कई। सही असल ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी सूरत हाल में को ॾींहुं अहिड़ो कोन्हे जंहिंमें मोदी खे को झटको ट्रम्प जे पारां नथो अचे। कल्ह हुन ख़ालिस्तान तहरीक जे हिकिड़े हामी ऑर्गेनाइजेशन आहे उनखे ख़त लिखियो, उन लीडर खे अॼु टैरिफ वधाइण जो ऐलान करे छॾियो। 50% जी हाणे इन खां अॻु ॿिया जेके झटका आहिनि, अपोज़िशन ख़ुदि इंडिया में मोदी खे इंतिहाई टफ टाइम ॾिनो आहे। उहो क्लियर राहुल गांधी कल्ह इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं अव्हां चओ था त ट्रम्प अव्हां खे चयो नाहे चयो जंगबंदी कराइण लाइ बिल्कुलु त चओ तव्हां त छो कूड़ो नथा चओ त कूड़ थो ॻाल्हाए। इहा जेका मीटिंग आहे उहा काफ़ी इंपॉर्टेंट मीटिंग आहे ऐं फील्ड मार्शल साहब सां जेका मुलाक़ात थी ऐं उन्हनि जा जेके असर आहिनि अञा ताईं ऐं उन्हनि ते खटी साहब जेके आहिनि सो ॻाल्हाए रहिया आहिनि। ऐं बिल्कुलु जेकॾहिं भारत जे तनाज़ुर में ॾिसूं त 29 भेरा राति राहुल गांधी साहब ॿुधायो त ट्रम्प साहब इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे त उन्हनि भारत खां जेको आहे सीज़ फायर करायो। तव्हांखे इहो चयो पिए त इहा जेका 2 कलाकनि वारी मुलाक़ात आहे इन में तमामु घणियूं शयूं डिस्कस थियूं आहिनि ऐं उन में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे, जेतोणीकि इन ते पाकिस्तान जे अंदरि मीडिया मुकमल तौर ते कंट्रोल हेठि आहे, उनजो हिकिड़ो दाइरो आहे, उन दाइरे मां उहा ॿाहिरि बि नथी निकिरे। ऐं जेकॾहिं इन मीटिंग जे अंदरि जेको कुझु तय थियो आहे उहो बि ॿाहिरि नथो अचे। पर सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त इन मीटिंग खां पोइ मोदी खे टफ टाइम मिलणु शुरू थियो। इन मीटिंग खां पोइ इमरान जा जेके ॿई पुट आहिनि उहे अमेरिका पिया था। पंहिंजो सियासी ऐं माली असर हुजण जे बावजूदि उतां के नतीजा न निकिता। 5 अगस्त वारी जेका तहरीक आहे उहो बि नतीजा कोन ॾींदी। उनजो सबबु इहो आहे त पाकिस्तान हिकिड़े नए फेज़ में दाख़िल पियो थिए जंहिंमें निज़ाम जी तब्दीली जा वॾा इम्कान आहिनि। उन जो जेको ब्लू प्रिंट आहे उहो तयारु थी वियो आहे, उन ते कमु शुरू थी वियो आहे। हाणे ॾिसो पाकिस्तान जी सॼी तव्हां जेकॾहिं सियासी तारीख़ खणी ॾिसो उन में जेके फ़ैसिला थिया आहिनि उन में या नीम आमरियत हुजे या मुकमल आमरियत हुजे, असां उन में ॾिसूं था त उहे ई कुवतूं अमेरिका खे वधीक फ़ाइदो ॾियनि थियूं। छाकाणि त हिकिड़ो फ़र्द जेको मुकमल ताक़त में जेकॾहिं आहे त उनखां फ़ैसिला वठण में आसानी थिए थी। बिल्कुलु जेकॾहिं 9/11 खां पोइ पाकिस्तान में पार्लियामेंट फ़ाल हुजे हा, चूंडियल हुजे हा त मुमकिन आहे मुशरफ अफ़गान वार जे अंदरि शामिल न थी सघे हा। पर छाकाणि त ऑलरेडी कुझु शयूं तय थियल हुयूं, उनजे नतीजे में 9/11 थियो। 9/11 खां पोइ अमेरिका जेको आहे सो अफ़गानिस्तान आयो ऐं दुनिया जे बाक़ी मुस्लिम मुल्कनि जा बि हुन जेके चढ़ाइयूं कयूं ऐं जेके मुल्क बर्बाद कया उहो पाण सभिनि जे साम्हूं आहे। हाणे ही सॼी जेका मीटिंग आहे असल में पाकिस्तान जी हाणे जेका बि ईंदड़ ॾींहंनि में जेका बि डेवलपमेंट थींदी उहो सॼी तव्हांखे इहो तव्हां ॾिसजो त उन ई सूरत हाल जे अंदरि आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त चाइना बि पाकिस्तान में इन क़िस्म जी डेमोक्रेसी नथो चाहे जेका हाणे आहे, अमेरिका बि नथो चाहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ट्रम्प जॾहिं फील्ड मार्शल खे दावत ॾेई घुरायो पाण वटि लंच जे लाइ त उन असल में सिविलियन फोर्सिस खे हिकिड़ो मुस्तक़िल वाज़े पैगाम ॾिनो त असल ताक़त जो जेको महवर आहे उहो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट आहे, उहो ई फ़ैसिला करे सघे थी, उहो ई उन सां ई ॻाल्हाए सघे थो। त हाणे हिन वक़्तु पाकिस्तान जी मौजूदा पॉलिटिकल रिजीम जेका आहे उहा ऐं पाकिस्तान जी मौजूदा इस्टेब्लिशमेंट इहे हिकु पेज ते आहिनि। उहे कंहिं बि सूरत में फ़िलहाल इमरान ख़ान खे ॿाहिरि अचणु कोन ॾींदियूं, न का तहरीक कामयाबु थींदी जेसि ताईं सॼो हिकिड़ो जेको ब्लू प्रिंट आहे उन ते अमल दरामद थिए, उन ते वर्क प्लान आहे उन ते अमल दरामद थिए। उनखे केतिरो वक़्तु लॻे थो इहा अलॻि ॻाल्हि आहे। तेसि ताईं कंहिंखे बि का इजाज़त कोन हूंदी त उहो इन सॼे मामले में अचे। ऐं पाण ॾिठो बि आहे त ख़ुदि तहरीक इंसाफ़ अंदरि जेके डिवीज़न आहे, ख़ुदि अली अमीन गंडापुर जेका ॻाल्हि त कई 90 ॾींहंनि वारी तहरीक जी, 5 अगस्त खां उहा शुरू बि थींदी। मुल्क जे अंदरि सैलाब वारी सूरत हाल आहे, पख्तूनख्वा जे अंदरि जिते हुननि जी वॾी अक्सरियत आहे उते सैलाब वारी सूरत हाल आहे। पंजाब में मरीम नवाज़ जे तेज़ी सां डेवलपमेंट जे उन एजेंडा तहत कमु करे पई त उन्हनि जो प्लान इहो आहे त गुज़िरियल ईंदड़ 2-3 सालनि में डेवलपमेंट एतिरी करे वञिजे जो इमरान ख़ान जो जेको
नैरेटिव आहे उनखे कमज़ोर कजे। बिल्कुलु पख्तूनख्वा जे अंदरि असां ॾिसूं था, बलूचिस्तान जे अंदरि ॾिसूं था जेको ऑपरेशन हले थो, ज़ाहिर आहे इहे सभु शयूं जेके आहिनि इहे ऑलरेडी अल्टीमेटली घुमी फिरी असांखे वापसि उन लंच ॾांहुं खणी थियूं वञनि जंहिंजे अंदरि इहे फ़ैसिला थिया आहिनि। सो तव्हांखे जेके मामला आहिनि ॾिसो ईअं करे के सोचियो त उनजा पुट इमरान जा अमेरिका अचनि ऐं बिना कंहिं नतीजनि जे वापसि हलिया वञनि, ईअं थियो न आहे, पर इहो फर्स्ट टाइम थियो आहे। उनजो सबबु इहो आहे त हिकिड़ो वॾो एजेंडा आहे, ट्रंप जो एजेंडा आहे। ज़ाहिर आहे ट्रंप इन अमेरिका जी तारीख़ जो हिकिड़ो अहिड़ो ऐलानिया सदर आहे जेको अनप्रिडिक्टेबल आहे ऐं ॿियो क्लियर चवे थो त बाबा पाण धंधो कंदासीं, चाहे हथियार खपाइणा हुजनि, चाहे टेक्नोलॉजी खपाइणी हुजे, चाहे मादनियात हासिल करणी हुजे, उहो हर मामले ते ॻाल्हि सिधी करे थो, चवे थो टैरिफ वधाईंदासीं। यानी ईअं कॾहिं कोन्हे थियो त तव्हां इन बुनियादनि ते यानी ब्लैकमेलिंग जी बुनियादनि ते मुल्कनि ते टैरिफ लागू करियो, पर छाकाणि त हुन वटि ताक़त आहे, हुनजो जेको हार्ड पावर वारो जेको आहे तसवर ॾिनो आहे, उनजे नतीजे में फ़िलहाल त हुनजो खटियो खाए पियो। केतिरो वक़्तु हले थो इहो मामिलो, इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर तव्हां ॾिसो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में मूंखे पाकिस्तान अंदरि को वॾो फ़र्क़ु नज़र ईंदे कोन थो अचे। सही। अच्छा खटी साहब, इन ई अवां जे पाकिस्तान जी अवां ॿुधायो पिया त नए फेज़ में दाख़िल पियो थिए, तो पाण वरी जेके चाइना वारे तनाज़ुर में पाण ॾिसूं त जॾहिं सीपेक हिते शुरू थियो हो तॾहिं इहे नारा लॻा, अमली तौर ते ॿुधायो वियो त अमेरिका पाकिस्तान खे सदाईं इस्तेमालु कयो आहे, पोइ हथु कढी वेंदो आहे, अफ़गान वार हुजे रशिया वारी या ही जेका 9/11 खां पोइ, सो अमेरिका जी भेट में चीन बहितर आहे ऐं असां सिधो ॼण त चीन ऐं रूस वारे पासे हलिया वियासीं। त इन मीटिंग जे तनाज़ुर में जेका फील्ड मार्शल ऐं ट्रम्प साहब जी थी, त अव्हां खां सम्झणु इहो चाहींदासीं छा पाकिस्तान वरी उहो ई अमेरिका वारे पासे वञे थो त पोइ उन ते चीन जो रद्द अमल छा हूंदो, उन जी जेका हिते पाड़ेसरी मुल्क बि आहे या हिते जेके $1 बिलियन जा मनसूबा शुरू कया सीपेक ऐं ॿिया, पोइ उन्हनि जो छा थींदो सर? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहे तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त पाकिस्तान हिन वक़्तु स्ट्रेटेजिक पार्टनर अमेरिका जो न आहे जी। ट्रंप असल में मादनियात या वापारी बुनियादनि ते पाकिस्तान सां हिकिड़ो नओं तालुक़ु क़ाइमु करणु चाहे थो, जंहिं ते मुंहिंजो ख़्यालु आहे चीन खे कोई एतिराज़ु कोन्हे। तव्हां जेकॾहिं रीकॉल कयो त अमेरिका मां अचण खां पोइ फील्ड मार्शल चाइना जो दौरो कयो आहे, उहो ॾाढो पुरजोश हुयो, गर्मजोशी सां चाइना इस्तक़बाल बि कयो फील्ड मार्शल जो। शयूं असल में चेंज पियूं थियनि, इन करे त अफ़गान वार ख़तमु थियण खां पोइ अमेरिका जी उते नाकामी खां पोइ असां ॾिठो आहे त अमेरिका हितां हलियो वियो हुयो, पाकिस्तान खे जेको बि नुक़सानु थियो उहो पाकिस्तान अञा ताईं भोॻे पियो, पर हाणे अमेरिका हिकिड़े नए अंदाज़ सां अचे पियो। चाइना बि वापारी तरीक़े सां पाकिस्तान सां चाइना जा तालुकात आहिनि, अमेरिका बि उन तरफ़ अचे थो। पाकिस्तान असल में पाकिस्तान खे जेको हिन वक़्तु सभिनि खां वधीक फ़ाइदो थियो आहे उहो इहो थियो आहे त पाक इंडिया वार में जेका पाकिस्तान जी कामयाबी थी उनमें चाइना जो वॾो हथु हो। बिल्कुलु ट्रंप उनमें इंडिया खे जंगबंदी कराई, पाकिस्तान जंगबंद कई, उहो क्रेडिट बि पाकिस्तान खे मिलियो। त आलमी सतह ते जेको पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो तासुर हुयो, राय हुई, उहा हिकदमि तब्दील थी आहे ऐं उनजे नतीजे में इहो सॼो क्रेडिट सिविल हुकूमत त ॼाणी वाणी कोन खयो, पर इस्टेब्लिशमेंट शौरी तौर ते इहो सॼो क्रेडिट खयो ऐं उनजे नतीजे में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे फील्ड मार्शल जो रैंक बि अता कयो पाकिस्तान जी रियासत। हाणे हिन सॼी सूरत हाल जे अंदरि तव्हां कुझु शयूं नोट करियो त पावर जो, पॉलिटिक्स जो ऐं जेका शोहरत आहे यानी मुल्की सतह ते, उहो टई जेके शयूं आहिनि उहो जनरल आसिम मुनीर ॾे वयूं आहिनि। पाकिस्तान जी ख़ारजा पॉलिसी कहिड़ी ठहिणी आहे उहो ऑलरेडी पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जे कंट्रोल जे हेठि हुई, पर हाणे शयूं घणियूं क्लियर थियूं आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु ताईं शहबाज शरीफ़ सां ट्रंप कोन ॻाल्हायो आहे, शहबाज शरीफ़ अमेरिका बि कोन वियो आहे, त इन मां शयूं बिल्कुलु क्लियर थी वियूं आहिनि त पाकिस्तान जो जेको वज़ीर आज़म आहे, चीफ एग्ज़ेक्टिव आहे, आइनी तौर ते जेको मुल्क जो हुकूमत जो सरबराह आहे, उनजी पोज़ीशन मुकमल तौर ते डैमेज थी चुकी आहे ऐं डैमेज उन मुंहिंजो ख़्यालु आहे त पंहिंजे पाण ख़ुशी सां कई आहे, इन करे त हू घणनि मामलनि में झंझट में वञणु नथो चाहे। जेका बि सूरत हाल आहे, जीअं बि आहे, उनखे हू इंजॉय करणु चाहे थो ऐं इहो ई मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खे इन क़िस्म जो वज़ीर आज़म वधीक सूट करे थो। सही। अच्छा खटी साहब, हाणे जीअं अवां इंटरनेशनल मामलनि ते ॻाल्हायो पिया त हिकिड़ी अहम ख़बर हींअर आई आहे, उहा इहा आहे त
अफ़गान हुकूमत इहो चयो आहे त ईरान गुज़िरियल 3 महीननि दौरान 18 लख महाजरनि खे बेदख़ल कयो आहे, जंहिंमें अफ़गानियुनि जो वॾो तादादु आहे। पाण पाकिस्तान में जेकॾहिं ॾिसूं था त वॾे में वॾो जेको असांजे लाइ चैलेंज आहे उहे इहे अफ़गान महाजरीन आहिनि जिन खे असीं चऊं था, ऐं रशिया वार खां वठी असीं उन्हनि खे हिते पालियूं था वेठा। सिंध में तमामु वॾो इशू आहे, ख़ैबर पख्तूनख्वा में जेका दहशतगर्दी थिए पई उन में उन्हनि जा हथ आहिनि, पर असीं उन्हनि खे निकाली नथा ॾेई सघूं। उन जा कहिड़ा सबब आहिनि? छाकाणि त विच में असां ॾिठोसीं त आर्मी चीफ साहिब इहो ऐलान कयो त हाणे इन्हनि सभिनी महाजरीन खे निकाले ॾिनी वेंदी, छाकाणि त इहे दहशतगर्दी जे कार्रवाइयुनि में मुलविस आहिनि। ISPR अची असांखे ॿुधायो, पर असां निकाले नथा ॾेई सघूं। अॼु इहा ताज़ो ख़बर आई आहे त 18 लख माण्हू 3 महीननि जे अंदरि ईरान उन्हनि खे उतां निकाले ॾिनी आहे। अफ़गानिस्तान जॾहिं खां ही सॼो डीस्टेबलाइज़ थियो आहे 80s खां वठी, त ज़ाहिर आहे त जॾहिं मुल्क जंगियुनि जी उन हालतनि में हूंदा आहिनि त उन में असां सॼी दुनिया जी तारीख़ में इहे शयूं क्लियर आहिनि त माण्हू इनफ़रादी तौर ते मौक़ा ॻोल्हींदा आहिनि मुल्क मां भॼण जे लाइ, पैसा कमाइण जे लाइ। अफ़गानी जॾहिं तालिबान गनी हुकूमत जो फ़ाल थियो, तालिबान काबुल ते चढ़ाई कई ऐं उन में कामयाबु थिया, त इहे जहाज़नि वारा मंदर तव्हांजे साम्हूं आहिनि, त उहे माण्हू जहाज़नि ते चढ़ी भॼण जी कोशिशि उन्हनि कई। उनजो सबबु इहो आहे त अञा ताईं इस्लामाबाद जा अनेक गेस्ट हाउस आहिनि, 3 स्टार होटल्स आहिनि, उहे इहे जेके इन्हनि जी इतादी फ़ौजनि जा जेके जिन सां कमु कंदा हुआ उहे अञा ताईं हिते पंहिंजी फैमिली सां गॾु रहनि था त जी ॿिए मुल्क वञी सघनि, ऐं उहो सॼो प्रोसेस हले थो। ईरान में थियो छा आहे त इहे अफ़गानी बुनियादी तौर ते इसराइल जे लाइ जासूसी कंदा हुया, ऐं उनखे ईरान ॾिसो न, ईरान ते जेको इसराइल जंग मड़ी उन में ईरान ई वाहिद उहो कंट्री हो जेको उन मां निकिरी सघियो, न त हेसि ताईं त इसराइल सभिनि जा पेर कढी चुको आहे अमेरिका उन जे पोयां, पर ईरान जे अंदाज़ सां जंग विड़ी उहो क़ाबिले तारीफ़ आहे, इन खां इनकार न आहे। उनजे आयरन डोम वारो जेको महफ़ूज़ हुजण जो तसवर हो, ईरान उनखे बिल्कुलु ख़तमु करे छॾियो, यानी उनजी हैसियत दुनिया जी आॾो खोले छॾी थी, जेके दावा करे थो ईअं न आहे। हाणे उते जेके मोसाद जा एजेंट हुया उनमें काबुल अफ़गानिस्तान जा माण्हू हुया, ईरान जो इहो हक़ हो त उनखे कढे। ही त ईरान जी महिरबानी हुई जो एतिरा माण्हू उते हू तरसायो वेठो हुयो, पाकिस्तानी बि घणा उते वेठा आहिनि पनाह वठियो, पर पाकिस्तानी इसराइल जा एजेंट कोन हुया। पाकिस्तान ईरान जी मदद कई। ॻाल्हि इहा आहे त उनमें एज़ ए अफ़गानिस्तान जा अफ़गानियुनि जो ॾोह न आहे, इन करे त कंहिं क़ौम ते असां कंहिं गद्दारी जो इल्ज़ाम हणूं इहो मुनासिबु कोन्हे। माण्हू इनफ़रादी तौर ते जॾहिं इदारा न हुजनि, मुल्क न हुजे, तव्हां मुकमल कमज़ोर सतह ते हूंदा आहियो त माण्हू जेके आहिनि सो लालच जी आख़िरी हद ताईं हलिया वेंदा आहिनि, जल्दी तव्हां जेको आहे सो उन्हनि खे ख़रीद करे खटी साहब असां छो नथा कढी सघूं? गुज़िरियल 40 सालनि खां वधीक अरसो थी वियो आहे, असां लाइ असांजे सिक्योरिटी जे हवाले सां मसइला कनि था, असांजे अमन अमान सां गॾोगॾु असांजी मईशत ते उन्हनि जो कब्ज़ो आहे, मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो मिले, असां जेको सिंध में हिते भोॻियूं पिया, ओवरऑल समूरे मुल्क में असांजूं कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि पाकिस्तान जूं जो एतिरी लोध खे हू तड़ण लाइ तयारु कोन्हनि? नसीर साहब, असल में इन जो हिकिड़ो त सादो जान छॾाइण वारो जवाबु इहो आहे त जनरल ज़िया क़बर खोटाए पुछिजे त इहा उन महिरबानी इन मुल्क ते छो कई। हिकु त इन मुल्क जी सरहद बाउंड्रीज़ जे अंदरि उन बारूद भरियो, शिदत पसंदी जो बारूद, नफ़रत जो बारूद, उन अलाए छा छा कयो। बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क जी जेका रियासत आहे उन जा पंहिंजा मामला आहिनि, अफ़गानिस्तान अव्हां सां गंढियो पियो आहे। ऐं हाणे मूंखे तव्हांखे नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं असां हितां अफ़गानियुनि खे मोकिले चुका हुआसीं, ॿिया जेके माण्हू रजिस्टर्ड आहिनि ऐं जेके अनरजिस्टर्ड हुआ उन्हनि खे निकाली ॾिनी हुई, उहो मामिलो अधु में रहिजी वियो। पर फैज़ हमीद या इमरान ख़ान जे दौर में इहे ख़ुदि हाणे रिकॉर्ड ते शयूं आहिनि त उन्हनि पाण TTP खे वरी वापसि घुराए हिते पख्तूनख्वा में वसायो। अॼु नतीजो इहो निकितो आहे त पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कर्फ्यू वारी सूरत हाल आहे, दहशतगर्द जेके आहिनि सो उहो उते जेको आहे सो माण्हुनि खे जीअण नथा ॾियनि। क़ौम परस्त जेके आहिनि, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, उनजी हिकिड़ी नई क्लास पैदा थी आहे जंहिंजी एक्टिविटीज़ रिपोर्ट नथियूं थियनि। सो असल में हिन जा सियासी हल ॻोल्हणा पवंदा, पर बदकिस्मती इहा आहे त बलूचिस्तान जा मामला हुजनि, पख्तूनख्वा जा मामला हुजनि, उनमें सियासी फ़ैसिलनि जो अमल दख़ल मुकमल तौर ते ख़तमु थी वियो आहे। जेकॾहिं अॼु बि तव्हां अफ़गानियुनि खे रजिस्टर्ड कयो, तव्हांजे रिकॉर्ड ते हुजनि, त माण्हुनि खे ॿाहिरि कढणु ईज़ी आहे। किराए में इहे छा त अनरजिस्टर्ड माण्हू जेके किराए में मुलवस हूंदा आहिनि
उनखे ॻोल्हण बि वॾो प्रॉब्लम हूंदो आहे। बिल्कुलु। पर रियासत जा पंहिंजा हिकिड़ा एजेंडा आहिनि, उन ते जेकॾहिं असां घणो सिधो ॻाल्हायूं त उहो प्रॉब्लम आहे। जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त हिकिड़ो दाइरो ॾेई छॾियो अथनि, त इन दाइरे जे अंदरि तव्हांखे ॻाल्हाइणो आहे, उनखां ॿाहिरि नाहे निकिरणो। सो रियासत जूं पंहिंजूं पॉलिसियूं आहिनि, कॾहिं अफ़गानी खपनि था, कॾहिं नथा खपनि। ऐं हाणे जॾहिं अफ़गानिस्तान में इसाक डार वियो नाइब वज़ीर आज़म, त उन वक़्तु इहे मामला तइ थिया त जेके अफ़गानी उते आहिनि उहे हिते पाकिस्तान में रहंदा। फ़िलहाल इहा पॉलिसी जेका हुई ISPR चयो पे, तमामु प्रोग्राम कंदो रहियो, सॼी ॻाल्हि हुई, असां बि हुन ते ॻाल्हाईंदा रहियासीं। पर हाणे इहो मामिलो फ़िलहाल थधो करे छॾियो अथनि, इन करे त पाकिस्तान फौरी तौर ते इंडिया वारे बॉर्डर ते, अफ़गानिस्तान वारे बॉर्डर ते हिकु ई वक़्तु नथो विड़ी सघे, ख़ुशूसन इन सूरत हाल में जॾहिं बलूचिस्तान में उनजूं प्रॉक्सीज़ हुजनि इंडिया जूं, TTP जी शक्ल में पख्तूनख्वा में हुजनि, ख़ुदि जेकॾहिं काबुल वारी हुकूमत बि तव्हांजी हामी न हुजे त घणा मसइला थियनि था। सो रियासत जा बहरहाल वक़्त जे हिसाब सां पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा मुफ़ाद हूंदा आहिनि, ऐं वक़्त जे हिसाब सां उहो पाण खे तब्दील कंदी रहे थी। ठीक, वॾी वॾी महिरबानी अवां जी अब्दुल रज़ाक खट्टी साहब, अवां असां लाइ वक़्तु कढियो। नाज़रीन, अब्दुल रज़ाक खट्टी साहब सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार, उन्हनि जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। खोड़ मामलनि खे सम्झण जी कोशिशि कईसीं, पर जीअं खट्टी साहब चयो त हिकिड़ो दाइरो महदूद आहे, उन दाइरे में रही करे ज़ाहिर आहे माण्हू ॻाल्हाए थो, नथो ॻाल्हाए त पोइ मसइला जेके आहिनि सो उहे वधी था वञनि। जीअं पाकिस्तान नए फेज़ में दाख़िल थिए पियो, एहतियातनि खट्टी साहब असांखे इशारतनि खणी चऊं या एहतियात वारे हंधा असां ॿुधाइण जी कोशिशि करे पियो, सम्झाइण जी कोशिशि करे पियो। त इहा जेका 2 कलाकनि वारी मुलाक़ात हुई, उन जा जेके नतीजा आहिनि उहे हाणे आहिस्ते आहिस्ते कीअं अचणु शुरू थिया आहिनि। ऐं गॾोगॾु पाण ॻाल्हायोसीं जेके अफ़गान महाजरीन आहिनि, TTP ते अफ़गानिस्तान में के बि असांखे कार्रवायूं नज़र कोन थियूं अचनि, उतां जी अफ़गान हुकूमत उन्हनि खे कंट्रोल नथी करे, उहे पाकिस्तान में अची हमला कनि था। पाकिस्तान बार बार इहो चए थो त पोइ असां हिते जेके अफ़गानी आहिनि उनखे निकाले ॾींदासीं, पर उन ते अमल नथो थिए। ऐं ईरान जेको आहे सो उहो सभु कुझु करे ॾेखारियो आहे। 3 महीननि जे अंदरि 18 लख माण्हुनि खे जेको आहे सो उतां निकाले ॾियणु हिकिड़ो वॾो टास्क हो, ऐं ईरान जी हुकूमत जे हवाले सां जेको उन्हनि अचीव कयो आहे। पाकिस्तान मसलतनि सदाईं ऐलान थियनि था, पर उहे वरी ऐलान वापसि वठिजनि था, कुझु वक़्त जे लाइ ऐलान वापसि वरिता वञनि था, कुझु वक़्त जे लाइ त हिकिड़ी ॿध छोड़ जो सिलसिलो शुरू थींदो आहे अफ़गानियुनि जे हवाले सां, पर वरी उहो सिलसिलो रुकिजी वेंदो आहे। हींअर बि उहो थींदे असांखे नज़र अची रहियो आहे। बहरहाल नाज़रीन, अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।